मां ॿोॾां थो वञा हमेशह हमेशह लाइ जेके माण्हू मोकिलिया ही उन्हनि खे बि चओ मूंखे मारे वञनि तलाक जी तोक खां इहो सुठो अथई त बेवा थी ज़िंदगी गुज़ार मूंखे बि मारे छॾ मूंखे माफ़ करे छॾ मां तुंहिंजे भाउ ऐं भाइटे सां वॾो ज़ुल्म कयो आहे ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ करे छॾ तूं जीअं चवंदे मां उहो ई कंदसि पर मूंखे पंहिंजी धीउ वठी आणे ॾे मूंखे पंहिंजी धीउ वठी आणे ॾे मां मौला बश्की जी शादी पंहिंजी धीउ सां कराईंदसि हाणे धूमधाम सां कराईंदसि इहो एहसास तोखे पहिरियां थिया न एतिरा मसइला असां सां न थियनि फिकर न कर सुभाणे वञी असां सां ॻाल्हायूं देख मुझे छठी सोची बाबा कुझु बि न चाचा इंसान नफ़रत जी ऊंदाई में कॾहिं बि सच जी रोशनी खे नथो ॾिसी सघे तूं पंहिंजे अखियुनि तां नफ़रत जो पर्दो हटाए त ॾिस बाबा तोखे सभु कुझु साफ़ साफ़ नज़र अची वेंदो पर चाचा तव्हां त वॾा आहियो तव्हां ई ॿुधायो जेको इहे तव्हां सभु कुझु कयो आहे छा इहो सही आहे मां मञा थो बाबा मां मञा थो त ग़लति थियो आहे पर इहा बि पक अथमि इहो ग़लति क़दम सुठे मक़सद लाइ कयो आहे थी सघे थो त अलाह साईं इहो टाइम तोखे सोचण लाइ ॾिनो हुजे संभाल जा तव्हां बेफिक्र रहो हाँ कुंज मां तोखे वठण आयो हाँ पर के छॾ हींअर सोचण जो टाइम न आहे जल्दी निकिरण जी कर सरवर गाड़ी फिरा प्यार वधण जी कोशिश न कजाए चाचा मूंखे अंकल ऐं आंटी मोकिलियो आहे उन्हनि मोकिलियो त छा थी पियो पर जेकॾहिं हू पाण अचनि हा त धीउ कुंज खे कोन छॾिया जेका तुंहिंजी मर्ज़ी चाचा ही तो छा कयो न कुझु कोन थींदुसि 8 मिंटनि खां पोइ होश अची वेंदुसि हलिया त पाण हलूं अंकल ऐं आंटी असांजो इंतज़ारु पिया कनि अचु चाचा मोला बख्श तूं घबरा न हुन जो बंदोबस्त करे आयो आहियां ओ मुझे तलाश न कर मुझे तलाश न कर मुझे तलाश न कर ज़ौक़े बेखुदी ये सुजूद नजर की चंद शुआओं में घिर गया हूँ मैं लकड़ कोन त मां लकड़ उडारिया हां शहर मोटा अचे छोकरो हां न एटलीस्ट ताईं वाला बी का शायद जेको चो बोलो जो यो अरे बोलो तू पाण ही बोलो छा कंदे आ मुजो भाण जी भी शौकीन आ उने के मैं वाली शहर छडे मां हेरे आयो या मेले घुमण चोरी हुन खां आयो आया
बोल चे हम के वठी हल हाँ थोरो अॻिते ॾिसां मां बि का मिठाई हेॾां होॾां बि ॾिसां अरे मामो अरे हे छा मां हिननि खां लिकी आयो आहियां पर हे मूंखां लिकी आया आहिनि हाँ इन्हे भाणज खे ऐं इन्हे गिझ खे मां छॾींदुसि कोन हेॾे थियो अरे हेॾे तूं मुंहिंजो भाणज आहीं मां तोखां लिकी आयोसि पर तूं मुंहिंजो उस्ताद आहीं हा तूं मूंखां अॻु में लिकी मेलो घुमण आहीं जेकर आए त मूंखे वठी अची हा मां तुंहिंजो बामो आहियां छा मां तुंहिंजी मिठाई एतिरी खावां हा छा मामा तू 4 कलाक मला खड़े त लाए छड़ी हा मला खड़े ते ने करे असांजा पुराणा वेठंदा हा वो शौक़ त आहे न तूं भाणज तोखे ख़बर कान्हे तोखे बि न शौक़ जारी जो सिधे मला खड़े जो हाणे खणो बोर न कर साईं जी ज़ियारत करे न वो साईं जी ज़ियारत करे अॼु पिट जी न वञी असां जे तरफ़ बीठाऊं मां साईं जी ज़ियारत करे तव्हां बीठा आहियो हा अरे हेॾे हे पंहिंजा कन ॾिठा अथई ॼण हज मन जूं वटियूं ऊची बि लॻी वञनि हा काॾे वञा न ॿुधाए थो ना कोन लावे हा पेरनि ते ज़ोर ॾे न त इहो मथे सूर वरी मामो ईंदो चवंदो त मानी खारा मिठाई खारा असां वटि पैसा एतिरा कोन हल सही वाह महबूब अल्लाह तोहफा था वठजन पर जेके तोखे तोहफा असां ॾिनासीं न सॼी ज़िंदगी यादि रखंदे अरे छा आहे शीतिन जा मंगणा हार पंहिंजी उड़े तव्हां शिकिरियूं ॾिठियूं न ॼण पाॾे खे लेस थियो आहे पर अॼु तव्हांजो इहो लेस मां अहिड़ो कढंदुसि सॼो मेलो ॾिसंदो अरे इहे कातड़ियूं था ॾेखारियो नंढो थी वॾो थियो आहे हिन कातनि सां मुंहिंजी रांदि आहे जॾहिं हीअ कातड़ी तोखे चमड़ी में लॻंदी न पोइ ख़बर पवंदी त हीअ कातड़ी आहे या कात आहे तुंहिंजे गोश्त खे कुही नंढड़ियूं बूटियूं करे कचे जे ॻिझुनि खे खाराईंदासीं ॻिझुनि खे तूं सम्झी छा थो खबर पई त चाकरू आहे या चाकू आहे
पांचे फटन के मिर्चू बदोड़ हाँ तेगड़ो चढ़ो थी और चितो दो दई अरे भजी जान छड़ाओ मारा ना जाता अरे वो बिहण वाला हेडे प्या था न तू इते पानी में छापे तो करी मैं हमा कर मामा मां तो पानी के पे गोलिया ओ हर से कार मुझे आदम प्याचन अच्छा मिर्चन तो के खायो हा पो लगे तो एतरा तो में मिर्च चिंबड़ी विया है जो सीधे दुकान दे हने वणो ही कोन पवंदो बस इता ही मिर्च वठी गई भाजी चाली ना दे बाकी छा है और से हाथ चुम्मी जाए मामा जो मुके चुम्मी दींदे तो मैं पानी में गोता खा रही से तो फिर वो मामा मश्करी लगिया मुके कटो बाहर मैंने क्या गाल कोने होशियारी कर अरे हो गिच अरे गिच आई सही है गिच अरे गिच रहंदे बॉडी दी मुझे भाणज के मुके अकेलो छड़े भजी अरे वो तो पहलवान हालू कर सी तो दे ए यो नोर जोड़ो बूथ कयो बिठो हाणी से मोचड़ा बॉडी तो तोखे भाणज अरे बात आलू कोड़ा मुके खालो छा थियो आई कूंज किथे आए परे थी पार मानू मोकले हाने हमदर्दी देखाण आवी हटी पर दीवन मानू मु मुके समझ में गाल कान थी जेसा छा तो चई तो कह के ना मोकलियो ना दा मुखा भले कसम वठ कूंज के सरफराज वठी वियो आए आई हुन चयो तो उनके तो मोकलियो छा सरफराज हेलो साइमा बाबा छा थियो छो परेशान है मुखे गई छड़ मुखे के था कया बाबा मुखे कुछ कोन थियो मां नंढड़न बारन सा रांद खेजो आई हे चाचो कूंज किथे आ पता को है कूंज के सरफराज घर पे कोन वठी वा
मूंखे त का वॾी घणी चाचा तूं रुगो इहो ॿुधा त चमड़े जा आस्थाना किथे मां ॼाणा तो सरफू ॼाणे मां तो सां गॾु हलां थो। अरे तो बा तू घर जो ख्याल कर हलो हेॾे हेलो हाय अल्लाह हिया उहा सूखड़ी जंहिंजे करे मां त विड़ी विड़ी ढांगा थी आयो हिन खां त मां ख़ूबसूरत आहियां मां मरी वई आहियां जो तव्हां हिन जे पोयां लॻायो कसम पिस्तौले जो सरफराज तू मूंखे किथे वठी आयो आहीं? तूं सही जाइ ते आई आहीं जानेमन। हेलो ही बे हाँ ये भाई मुंहिंजा साथी आहिनि। साथी सरफराज तोखे ख़बर आहे त हिननि ॿिन्हिनि मुंहिंजी इज़त में हथ विधा। असां तोखे पंहिंजे दुश्मन जे घर में ॾिठो ऐं इहो सभु कुझु असां खां अणॼाणे में थी वियो हो न हाणे असां तोखां माफ़ी था वठूं असां ग़लती थी वई बस हाणे त ख़ुशि शेरो कम थियो हा सरफराज खान तुंहिंजो कमु थी वियो तुंहिंजो ऐं असांजो दुश्मन मणे मिटी में अची वियो। कुंज छा थी सोची अॼु असांजी शादी आहे ऐं तूं उदास आहीं? शादी? हा छो किथे दिलि हुन ॼट खे त कोन ॾेई आई न हाणे छॾ सोचण खे शोला दादा हे ख़बर काज़ी जो बंदोबस्तु थी वियो? हा जानू काज़ी बचण वारो आहे छो त मुंहिंजो नालो आहे शोलो बम जो गोलो। सरफराज पर छा बाजी सजी बाजी इन्हनि मूंखे ॾाढो मारियो आहे। तव्हां खां हिकु फसी छोकिरो काबू में नथो अचे। सरफराज ही सभु कुझु छा आहे? हाणे जॾहिं ॻाल्हि खुली वई आहे त पोइ तुंहिंजा हथ पेर छो ॿधा? मूंखे त पहिरियां ई ख़बर हुई त तूं सवाल जवाब घणा कंदीअ उन करे तुंहिंजे भाउ खे थोरी तकलीफ़ ॾिनी अथऊं। बाक़ी रहिया तुंहिंजा मम्मी ऐं पप्पा उहे तुंहिंजी शादी उन ॼट गंवार मौला बख़्श सां पिया कराइणु चाहिनि। मूं सोचियो उन खां पहिरियां जो तुंहिंजे हिसे जी मिल्कियत उन ॼट ॾे हली वञे छो न तकड़ कमु शैतान जो कजे। वाकई चाचो सही पियो चए त इंसान नफ़रत जी ऊंदाहीअ में कॾहिं बि सचाई जी रोशनी खे नाहे ॾिसी सघंदो। मां बि भुलियल हुयसि जो तो फिराड ते एतबार करे पंहिंजे खून जा रिश्ता विसारे वेठसि। शराफत सां हिननि कागज़नि ते सही कर। कोन कंदसि मां साइन। आई हेट यू। खामोश। सिधे तरीक़े सां साइन कर न त मूंखे आङुर टेड़ी करण बींदी आहे समझी? सोट ज़ुल्म थो करी छा थो करी सोट तूं आई सत को वञा मुंहिंजो अची वियो। हा अॼु ज़िंदा हुआ तव्हां ॿारनि जे हथां जे मरी वञा त पोइ मूं ते हेफ़ा मौलू झंग जा बिला हाणे चुप करे पी मूंखे पंहिंजे यार सरफराज सां ॻाल्हाइणो आहे। अदा तूं ॾाढो सुठो थो करी मूंखां ग़लती थी वई जो मां हिन खे हथ बि न लाथुमि। अबा तव्हां सां जहिड़ो जॾो न आहे ॾिसी हूंदो अहिड़ा बिला बीठा आहिनि। हीअ बि तोखे आई हिन जी मिल्कत बि तोखे आई। हा जेॾी महिल मिल्कत विराई न यार हिननि खे हिसो ॾी चई हिननि ॿिन्हिनि पहिली मुखनि खे ॿिले वांगुरु तकियो बीठा आहिनि। ॻोठ में त कंहिंखे कोन था वणनि मां सम्झां पंहिंजी माउ खे बि कोन वणंदा हूंदा वणंदा हूंदो। अठल बि चङी तरह कोन अथई अठल आयो। मिस्टर मौला बख़्श ही हाणे मुंहिंजे कम जी नाहे पोइ हिन लाइ त हेतिरा ॾींहं ही तोसां रही आहे कहिड़ी गारंटी आहे त ही साॻी कुंज हूंदी? तो हिन खे हथ बि न लाथो मारे छॾी। वाह मुंहिंजा भाउ वाह मां त इहो
सोचो ई कोन तो सां बि गॾु शहर में घुमंदी शॉपिंग कंदी फिल्मूं ॾिसंदी आइस्क्रीम खाईंदी शहर में रुलंदी वतंदी पर मां त इहो कॾहिं सोचो ई कोन न बा न मूंखे बि इहो न खपे जायदाद हिन में लिखाए भली हिनखे मारे छॾ मूंखे पंहिंजो नंढड़ो सोट ॾे त मां वठी वञा हे ॾिस न हेॾा दख ॾियारे थो हल पर सटर बाजी अरे हल बाबा हे दख पिठो थी वेंदा अयला मूंखे बि त पाण सां गॾु वठी हल न मां सदको वञे हाणे त तोखे पंहिंजा सभु छॾे विया अची वियुसि अयला मूंखे वठण आयो वई न अरे परे थी यार ॻाल्हि इहा आहे मुंहिंजी मंग ज़रूरु आहे मूंसां ठहे न ठहे पर चाचे जी धीउ आहे मां चाचे खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि तोखे चंपा भरण कोन था चए मां अॼु अहिड़ा हुन मुंहुं सॼाईंदुसि कि सॼी उमिरि यादि कंदी ॾिस त कीअं थो चंपारांसि अयला की से शुरू कहर शुरू भाणजा खुद खुटको न कर मामो तुंहिंजो अची वियो आहे विढ़ बाक़ाइदे विढ़ अरे तंग करे मारियो अथव अलाए किराए ते वठी आया अथव अलाए किथां न न न न न न न न न अलाए कहिड़ा मसइलो में फसाया गुंडा बि चङा कोठा वठी पहलवान कट को यार हथियार हलाण भी कोन थो अचे पर मिड़ई वरी हेॾा अरे मार पयो गोलनि जी रांदि छो था खेॾो कोॾी कोॾी खेॾो मल खेॾो ॾिकी ॾे करनि खेॾो टिपू टिपू खेॾो खैर ताहे अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे छो भला नई मां रिपीटर खयो अथई छा कॾहिं लॻड़ उॾारियो अथई कोन उॾारियो अथई मूंखे ॾे त मां तोखे ॿुधायां त लॻड़ कीअं उॾारिबो आहे वाह 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 हाणे हिकिड़ो मिंट लॻड़ उॾारियूं उॾारिबो सही आई मां सदको वञे ओ मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा ओ तो लाइ नेण विछाया मां ऐं ॻाल्हि त ॿुध ये जेको मुंहिंजो आशिक आहे पाॾे जहिड़ो थुल्हो इनखे पंहिंजे हिन ज़ुल्फ़नि जी ॼार में फासायो त तूं पाण खे सुरली थी सम्झी छा जेकॾहिं विढ़णो थी त मूं सां विढ़ त इहे ख़बर ॾेई छॾे अच्छा तोखे मोलू खपे न हा मोलू खपई हा अरे अब्बा अथा माफ़ कजांइ यार गोली लगी
ड्रिजिना मां हुननि वांगुरु न आहियां जंहिं तोखे भॼायो आहे मां ईमानदार माण्हू आहियां मां चवां थो त लकड़ उॾारियूं अई अल्लाह मुंहिंजो लॻड़ो गे कटियल आहे छा उॾाईंदे अरे भाउ छॾ भाउ हींअर हलालू मूंखे लॻे थो न उठ जो गोश्त खाधो छितो थी पियो आहे हिन हाथी खे पोइ ॾिसंदासीं उथ भाउ उथ वारो करे टाइम कोन्हे भाउ वारो करणु अची वियो त ॿई सड़ी वेंदासीं यार हिन मुसीबत मां त लोहो थी वियासीं अरे कसम त मां जो कुझु आयो न कोडी कोडी में नथा खेलनि मार पए न गोलियूं बि नहीं ख़तम थी अरे ॾे ख़बर ख़ैर त आहे कंहिं तोखे डुकायो आहे ईअं सा कंदी आहे ईअं ऐं हिननि मुंहं न टोड़ायो आहे भॼाए भॼाए साणो करे छॾियो अथनि मां ॻाल्हि त ॿुध इहो वात में अमेरिका वारनि बम हयो अथई छा एॾी धप खयो थी वञे तव्हां जहिड़ा मोर्चा हूंदा त पोइ इहे बम लॻंदा ई रहंदा वाह वाह अल्लाह हयाती जही ऐं बूथ बवाह जो थई ॼण बूट जो खोखो पियो आहे अब ॻाल्हि त ॿुध ऐं मुंहिंजो बूट त बूट आहे पर तो पंहिंजो मुछूं ॾिठियूं आहे ॼण बूट मां कयूं निकिरी वयूं लकड़ उॾारियूं पर लकड़ बि कहिड़े आधार ते उॾारियूं सौ त चतियूं लॻियूं पियूं अथई वॾी यखी तोहणी वॾी यखी तोहणी वॾो यखी रोई मूं कॾहिं तो जहिड़ो माण्हू कोन ॾिठो तो मुंहिंजो भाणिजो कोन ॾिठो आहे अञा उहो ॾिसंदी त अञा तोखे इश्क घणो थींदो हा हा भाणिजो वारो परे खां ॼण 13 ॼणा पिया था अचनि तुम्हारे भाणज सां मां अटे जो लॻी पई आहियां छॾ मुंहिंजे भाणजे खे तूं मूंसां इश्क कर असां कद जा बि नंढड़ा छॾ मां वॾो गोश्त न आहियां खाईंदो ॻाल्हि ॿुध मां हिरियल आहियां भाणजे ते उहो आहे कोन विड़े पियो थो पोइ हिकिड़ी चुमड़ी तोखे ॾियां आई छॾ मां मूंखे ख़ासि थींदी हिकिड़ी चुमड़ी ॾियां बाटी जहिड़ो कुझु करे ओ भाणज मूंखे 14 सुयूं हणा कुती चकाणे वई आहे चाहे थी हिननि टंकनि ते हली करे त मुंहिंजी कूंचड़ीअ में हथ विधा अरे किथे तो मां तोखे बख्शा पैर संभाल जाए माफ़ कजांइ ज़रे घटि लॻे थो त बिलू लाइनूं टकरिजी वियूं हूं पाण में हाणे ॻाल्हि ॿुध जॾहिं खां तो इहो चक आयूं आहे न त तो वारा जुज़ा ऐं मूं वारा जुज़ा पाण में मिली विया आहिनि मुंहिंजे ख़्याल में त तूं मां प्यार कयूं छॾ ॿियनि माण्हुनि खे हा वाक़ई चई सच थो मूंखे बि ईअं थो लॻे त तुंहिंजा जुज़ा ऐं मुंहिंजा जुज़ा पाण में मिली विया आहिनि मुंहिंजी दिलि थी चए मां तोखे चुपी ॻाल्हि ॿुध ओ भाणज चुपी न ॾिजां बोलू ना बोलू ये लेकिन बोलू ना बोलू ना मुझे भागे न मार बोलू ना बोलू ना ना बोलू
अरे बिल्ला तोखे चिंता इन्हे करे छजो आ जो तू पंजे भा के जुमे जुमे दी खत्मा जार न त खत्मा केर जारइंदो उनखे जे तू उनखे खत्मा न जारइंदे न त हो चारो गरीब कब्र में मोजड़ा खाइंदो ॾिसई छा थो भोलड़ा ॿियो ॿुधा इश्क कयूं पर कयूं था पर को लांती न विच में पहुची वञे ए अगरि अची वियो त मोजड़ा बि अहिड़ा हणंदासीं जो यादि कंदो छो जो असां कंहिं ज़माने खां पिया था इश्क कयूं हेॾां ई फिरी आहे अरे डबल रोटी या पुट जॾहिं असां इश्क पिया था कयूं त तूं ईअं विच में अची वियो हुई हा तोसां ख़ैर त आहे खाकी जा पुट ओडर जा पुट वटोहर जा पुट तेरे जा पुट तू बस करे भी नूर जाने आ पुट मां हिन के ठायो हां भोला बख्श तो असां सां ठा करे पोइ वरी गद्दारी कई आहे हाणे मां तोखे तोहफ़े में मौत ॾींदुसि मौत अरे जरिया मां तुंहिंजूं सभु गोलियूं ॻणियूं हम जेके तो मुंहिंजे मथां आयूं मूंखे एतिरो लाचारा जब बंदूक जे साम्हूं वञी बीहंदुसि भोला खे मोला न मारे त मोला नथो मरी सघे अरे तव्हां जहिड़ा भोला मूंखे छा मारींदा गद्दारी जी ॻाल्हि थो करी अरे तव्हां वरी कहिड़ी चङाई कई आहे मुंहिंजे चाचे सां गद्दारी कई अथई अॼु तूं मरंदे मुखे न मार तोखे कौन जायो कसम मुखे न मार ही मिलके तो मैं तोखे तो ही अच्छा अंगठे ते चढ़ने कागज अरे मार के छा कंदस बाकी कौन जो नालो नोट अरे तू आशिकन जे सामू महबूबन के लपाटू हवन इन नाच कटण वारे हथन के सिर लहण जे बाद त पची विदिया तोखे मु माफ कयो गूंज जे सदके जमा सुभाणे के दी गोठ छा पर जे शहर में भी ॾिठो मैं त तुफ करे छॾींदो साईं हल मुखे अकेलो छॾे ॾींदे चरी यहीं जा तोखे मां वरी अकेलो कीअं छॾींदुसि तूं चेला त एतिरा पाठा मुचड़ा खाधान भला ॿुध इश्क दियो दैया हल अञा वेठा वञो बा 3-4 चाहूं पीतियूं अथव असां पंहिंजो पाण में ठही वियासीं हाणे तव्हां वञो जेको कावड़ेलो हुजेव उनखे वञी परचायो रिझायोसि आफत न है मुझो डोह साईं लिखे पढ़े ते न आहे नंढे वॾे ताईं इश्क आहे आफत न है मुझो डोह साईं लिखे पढ़े ते न आहे नंढे वॾे ताईं